अस्सलाम वालेकुम मां ॾिसो पिया फास्ट न्यूज़ मां साजिद कोरई ख़बर शामिल कंदासीं सखर मत यंग ग्रेजुएट्स मेल ऐं फीमेल डॉक्टरनि पारां अॼु ॾहनी बि GMMC अस्पताल सखर खां एहतजाजी रैली कढी प्रेस क्लब सखर आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। रैली जी अॻवानी यंग ग्रेजुएट डॉक्टर सदर डॉक्टर अब्दुल मजीद डॉक्टर फयाज़ मला ऐं ॿियनि चयो त असां 24 कलाक अस्पताल में ड्यूटी ॾेई रहिया आहियूं पर असांखे गुज़िरियल 11 महीननि खां पघारूं नाहिनि मिलियूं। यंग ग्रेजुएट्स डॉक्टरनि पारां VC लाड़काणो खां मुतालबो कंदे चयो त असांखे पघारूं जल्द ॾिनियूं वञनि। असां डॉक्टर आहियूं, इंसान ज़ात जी ख़िदमत करण आया आहियूं त असांखे मुआशी बदहाली तरफ़ धिके इंसानी ख़िदमत खां परे करण जी साज़िश कई पई वञे। हुकूमत सिंध मामले जो नोटिस वठी असांजा मसला हल करे न त ॿी सूरत में अलामती बुख हड़ताल ऐं मुज़ाहिरा कया वेंदा। पर शामिल कंदासीं खेंजू में त खेंजू शहर में हलंदड़ KSL क्रिकेट टूर्नामेंट बूम बूम 11 खटे वरितो। शकलानी स्टेडियम ते हलंदड़ सुपर 8 लीग में 8 टीमनि हिसो वरितो जंहिंमें दिलचस्प मुक़ाबला थिया। मैच शकलानी यूनाइटेड ऐं बूम बूम 11 जे विच में थियो। शकलानी यूनाइटेड पहिरें बैटिंग कंदे मुक़ररु 8 ओवरनि में 86 रन्सनि जो हदफ़ ॾिनो जेको बूम बूम 11 आसानी सां 1 विकेट जे नुक़सान ते खटे वरितो। टूर्नामेंट जो भलोड़ खिलाड़ी इब्राहिम मर जंहिंखे अलीबख्श शर्त तरफ़ां इनाम ॾिनो वियो। विनिंग टीम खे इलाइक़े जे चङे मुड़ुस क़बूल शर्त तरफ़ां इनाम ॾिनो वियो। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त असांजे पोते पयल इलाइक़े में रांदियूं थींदियूं रहनि, असां भरपूर तावन कंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।